अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद आहे। सिंधी अल्फाबेट में 52 अखर आहिनि। अचो त शुरू कयूं। अलफ अख बे बदक बै बे बकरी बै भे भेते भे ते तारो थे धम्बो थे टे टोपी टे ठूंठ से समर से पे पग पे जिम जुत्ती जे जिभ झिकी चंड छठी हजम खचर दाल दर द सीन सीटी शीन शीह स्वाद सूफ ज़्वाद ज़ईफ तोए तो ज़ोए ज़ालिम ऐनक गैन गालिचो फे फानस फे फीथो काफ कलम काफ कुत्तो खे खट गाफ गुड्डी गाफ गऊं घोड़ो सिंह लाम लकड़ मीम मच्छी नून नथ लूण वण वाढो है हाथी हमजो खाली ये यको ये अगर तव्हांखे ये वीडियो पसंद आयो लाइक कजो शेयर कयो ऐं कमेंट कयो।